सुहारे सिंध जा असांजी कोशिशि आहे त उहे मशहूरु माण्हू सिंध जा जेके जे पंहिंजी ॿोली ज़रिए आवाज़ ज़रिए या उन खां अलावा शाइरी अदब फ़नकारी ज़रिए जेके सो पंहिंजो नालो रोशन कंदा आहिनि त अॼु जेका मुंहिंजी कोशिशि आहे त उन खां अलावा असांजे सुहारे सिंध जा जेके माग मकान हूंदा आहिनि उन्हनि ते बि आउं वीडियोज़ ठाहींदो रहंदो आहियां तक़रीबन। जीअं अॼु असां पहुतासीं सांगड़ में असांजे धरती जो तमामु बहितरीनु ख़ूबसूरत लेखक शाइर अदीब अदा मिठू सांगड़ जे वटि पहुता आहियूं। सभ खां अवल जेका असां मिठू खां तारीफ़ कराईंदा साईं मिठू भाउ तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो डॉक्टर साहब। महिरबानी वफ़ा सुमरो लाती साहब तव्हांजा वॾा वर पहिरीं तव्हां हिते मूं वटि आयो कई ऐं मूंसां मुलाक़ात कई। मुंहिंजो तारीफ़ इहो ई निढड़ो तारीफ़ आहे ऐं नालो मिठू सांगड़ाई ऐं धरती सां वागिल दरावड़ कबीले सां तालुक़ु रखंदड़ ऐं मुंहिंजो तारीफ़ इहो निढड़ो मिठू सांगड़ाई अदब सां सलाड़ियल आहियां। मिठू भाउ तव्हांजी शाइरी तमामु असां ॾिसंदा रहंदा आहियूं, तमामु बहितरीनु आहे। भला शाइरी में तव्हांजो उस्तादु? हा, शाइरी में मुंहिंजो उस्ताद खोड़ सारा दोस्तनि जेके उन्हनि खां सिखिया वरिती आहे। कुझु ॿ टे अहम नाला आहिनि जिन वटां दोस्त आहे शुभराज, उन वटां ख़याली तरह ऐं शुरूआती दौर में शुभराज सांगड़ाई उन ठीकु ठाक तरीक़े सां मुंहिंजी मथाई पई कई ऐं मूंखे रहनुमाई बि कई। उन खां पोइ साईं कासिम राई हो गोपाल जेको लाड़काणे जो सांगड़ में हिते अदबी हवाले सां रहंदो ऐं ॿिया कमकार बि कंदो हिते ख़ूब सारी ज़िंदगी गुज़ारींदो। उन खां मूं वदन बैरजी ऐं उन खां पोइ साईं सारंग निरामानी सां ऐं ॿियनि दोस्तनि सां बि वक़्तनि ब वक़्तनि जेके कचेरियूं थींदियूं उनमें खोड़ सारी सिखिया मिली अदब जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां, शाइरी जे हवाले सां। ऐं शाइरी में जेको असां लिखूं था नज़म गज़ल ऐं उन खां पोइ ख़ासि करे रुमानवी गज़ल मुंहिंजा वधीक हूंदा आहिनि या शाइरी रुमान सां मुंहिंजी वधीक हूंदी आहे। तमामु बहितरीनु। डॉक्टर साहब पंहिंजो शाइरी जे हवाले खां तव्हांजा किताब केतिरा छपी चुका आहिनि ऐं किताब छपजण जे मरहले में केतिरा आहिनि तव्हांजा किताब? मुंहिंजो हिकिड़ो ई किताबु आहे जेको शाइरी जे हवाले सां गज़लनि ऐं नज़मनि ते मुश्तमिल आहे, ॻोढ़नि संदो ॻोठ उहो छपियल आहे। उन खां पोइ ॿियो हिकिड़ो मुंहिंजो नावल आहे चुमी खां पोइ, उहो बि छपाई जे मरहले में आहे। ऐं ॿियो शाइरी जो किताबु आहे पंहिंजो पामन, उहो बि जेको आहे प्रोसेस में आहे, प्रूफ जे सिलसिले में आहे। ॿियो नसरी नज़मनि जो आहे ऐं मुंहिंजो ॿियो जेका मकाला लिखियल आहिनि, कालम लिखियल आहिनि, हिकिड़ो उहो किताबु आहे। ॿियो वरी मूं ते ख़ुदि दोस्तनि जा मकाला आहिनि, उहो किताब बि आहे। मुंहिंजा तक़रीबन 7 किताब आहिनि जेका हींअर प्रोसेस में, हिकिड़ो छपिजी वियो, वरी 6 आहिनि जेके प्रोसेस में आहिनि। उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे फनाशी तौरु वीकनेस हुजण जे करे न छपी सघियो आहियां ऐं ईंदड़ वक़्त में कोशिशि आहे कबी त छपाए सघूं। डॉक्टर साहब तमामु ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां गुफ़्तगू जारी आहे। डॉक्टर साहब तव्हांजे किताब जे बारे में तव्हां ॻाल्हि कई त असांजे जेके 7 किताब प्रोसेस में आहिनि। दोस्तो हेॾा वॾा शाइर आहिनि, हेॾा वॾा लेखक आहिनि, पर असांजी सुहारी सिंध में अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु न आहे। ऐं असांजे जेके से सरकारी तरह ते जेके से काफ़ी सारा असांजा अदब सां सलाह जेके शोभा आहिनि उन्हनि में डॉक्टर साहब भला उन्हनि में तव्हांखे कोई ताउन थिए थो तव्हां सां भला अदब जे हवाले सां? जीअं सकाफ़ती जेके इदारा आहिनि उहे मतिलबु तव्हां छा कयो? अदबी हवाले सां सकाफ़ती हवाले सां तव्हां खां को बि जेको आहे शाहकार नथो कयो वञे। असीं पाण हणावणा कुझु दोस्तनि जी हेल्प सां, मदद सां ऐं कुझु पंहिंजो ज़ाती तरीक़े सां जेको आहे किताब छपायूं था ऐं जेके पढ़ंदड़ आहिनि उहे परचेस कनि था ऐं पब्लिशर आहिनि जेके उहे छापीनि था उहे पंहिंजे खीसे खां छपायूं था। बाक़ी हा वॾनि अदीबनि जा किताब आहिनि, दानश्वरनि जा वॾनि जा जेके सदाईं वॾी स्टेजनि ते वेठा आहिनि उन्हनि जा सकाफ़त खातो उन्हनि जी बि हेल्प करे थो ऐं नवादात खातो ऐं ॿिया जेके बि सकाफ़ती इदारा उन्हनि ते सपोर्ट कनि था। बाक़ी पुठिते पयल शाइर अदीबनि जी उहे सपोर्ट कनि कोन था ऐं हू कनि बि छो जो जेके उहे माण्हू आहिनि वॾा अदीबनि जेके सदाईं उन्हनि जी जस्मेन रहिया आहिनि उन्हनि जी त हेल्प थी सघे थी। बाक़ी असां जहिड़ा जस्मेन न आहियूं छो तंहिंजे करे असांजी हेल्प नथी थी सघे। तमामु अफ़सोस जो मक़ाम आहे डॉक्टर जी ॻाल्हि तव्हां ॿुधी त जेके असांजा शाइर आहिनि नवां नौजवान टही जा शाइर आहिनि, ऐं उनखे नौजवान शाइर न चवंदो छो त हीअ तमामु असांजी उमिरि जो शाइर आहे। असां ॾिसंदा अचूं त वॾे टाइम खां डॉक्टर मिठू सांगड़ाई साहिबु जेके से सांगड़ में वेही करे तमामु बहितरीनु अदब सां वाबस्ता आहे। डॉक्टर साहब तव्हां सांगड़ जे हवाले सां काफ़ी सारा तव्हांजा शाइर दोस्त आहिनि, त तव्हांखे कहिड़ी शख़्सियत शाइरनि में पसंदि आहे जेके सुठो शाइरी लिखंदड़ हुजनि जंहिंखां तव्हां मुतासिर हुजो सांगड़ जे हवाले सां? सांगड़ जे हवाले सां असांजा खोड़ सारा सीनियर दोस्त आहिनि जेके सुठो लिखनि था, जंहिंमें जेके उस्ताद जो दर्जो बि रखनि था, जंहिंमें साईं सारंग निरामानी आहे ऐं साईं नसीम बलोच आहे। ॿिया दोस्त आहिनि जेके नौजवान लिखनि था, आज़ाद आहे, आज़ाद मरी साहिबु आहे, उनखां पोइ अब्दुल लिगारी आहे, रबनाद लिगारी आहे, शाहनवाज़ जो आहे ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि जेके जंहिं ते नाला न आहिनि। इहे सभु दोस्त जेके आहिनि लिखनि पिया सुठो ऐं हीअं बि जेको कोशिशि आहिनि सिखण जी, अदब ॿोली ऐं शाइरी खे सिखण जी कोशिशि में।
तमामु ज़बरदस्त। डॉक्टर साहब शाइरी के हवाले से तव्हां सां कचहरी थी, अच्छा तव्हांजो कहिड़ो गज़ल जेको तव्हांखे पसंदि हुजे जेके जंहिंखां तव्हां घणा मुतासिर हुजो? सर मुंहिंजो गज़ल त गज़ल या को नज़म वग़ैरह? नज़म वग़ैरह पर मूंखे सभु मुंहिंजी शाइरी वणे थी। जी हिकिड़ो गज़ल आहे ताज़ो लिखियलु आहे, तव्हांखे ॿुधायां थो। जी अव्हां में अखि ॿुॾी कंहिंजी अव्हां में को ॿुॾी वियो आहे, अव्हां में अखि ॿुॾी कंहिंजी अव्हां में को ॿुॾी वियो आहे, अचानक छिक खाधो कंहिं धरती जीअं ॿुॾी वियो आहे। हा हा अव्हां में अखि ॿुॾी कंहिंजी अव्हां में को ॿुॾी वियो आहे, अचानक छिरक खाधो कंहिं धरती जीअं धुॾी वियो आहे। अखियुनि ते हथ रखी पंहिंजा चयो तो हो सुञाणप कर, अखियुनि ते हथ रखी पंहिंजा चयो तो हो सुञाणप कर, मुंहिंजे हिन हाउं ते अहिड़ो वरी मंदरु लुॾी वियो आहे। असांजे हिन नसीबनि में अव्हां न पेर पातो को, असांजे हिन नसीबनि में अव्हां न पेर पातो को, अव्हां लाइ निंड मुई आहे अव्हां लाइ साह उॾी वियो आहे। सॼो कंहिं सूंहं आशिक़ खे अकेली वांझिजी वई आहे, सॼो कंहिं सूंहं आशिक़ खे अकेली वांझिजी वई आहे। वरी कातन कुहाड़ियुनि ॾे चरियो कोई कुॾी वियो आहे, अव्हां में अखि ॿुॾी कंहिंजी अव्हां में को ॿुॾी वियो आहे, अचानक छिरक खाधो कंहिं धरती जीअं ॿुॾी वियो आहे। तमामु ज़बरदस्त बहितरीनु शाइरी हुई। ऐं असां सां गॾु डॉक्टर मिठू सांगड़ाई। डॉक्टर मिठू सांगड़ाई साहब, आख़िर में को पैगाम या अहिड़ी का दिलि जी ॻाल्हि जेका असां न पुछी सघे थी तव्हां खां? बसि पैगाम ऐं तव्हांजे शाइरी तव्हां कंहिंखां मुतासिर थी शुरू कई? शाइरी माण्हू मुतासिर कंहिंखां बि थी सघे थो, ऐं कहिड़े तरीक़े सां एहसास जी दुनिया आहे माण्हू में, जंहिंमें एहसास उभरनि था। किथे किथे माण्हू सूंहं खे ॾिसी बि छिरक भरी जागी पए थो, एहसास उभरनि था। किथे किथे ज़ुल्म ॾिसी बि माण्हू जागी थो पए, किथे किथे खोड़ सारा जेके आहिनि एहसासनि माण्हू खे झंझोड़ींदा आहिनि। उन मां ज़ाहिरी ॻाल्हि शाइरी जो मुतासिर थियण जो इहो ई आहे त माण्हू किथे बि कंहिं बि एहसास तरह को बि शइ अट्रैक्टिव करे थी त माण्हू उन ते रड़ करे थो, दाह करे थो। ऐं शाइर वटि रड़ ऐं दाह त इहा ई आहे लिखण जी आहे त वाह ज़ुल्म थियो आहे, मसइलो थियो आहे, का शइ सुठी लॻी आहे। सो इन ई तरीक़े सां शाइर पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे थो। वाह वाह। ऐं मुतासिर थियण जी ॻाल्हि तव्हां इहा ई कई आहे। ऐं मुंहिंजो इहो आहे लास्ट में इहो ई पैगाम आहे त हिन दौर में हिन वक़्तु ॾाढो संगीन ऐं ख़तरनाक दौरु हले पियो। ऐं हिन दौर में केरु माण्हू कंहिंसां बि संजीदगी नथो इख़्तियार करे। जेके बि रिश्ता आहिनि तालुक़नि ईअं लॻा पिया आहिनि त ॼण हिक ॿिए जा दुश्मन लॻा पिया आहिनि, ऐं को बि कंहिंसां संजीदा न आहे। ॾिसूं पिया त हिकिड़ो माउ जो रिश्तो आहे उहो बि ॾाढो एतिराम लाइक़ु इज़त लाइक़ु आहे, उते उते बि किथे किथे उहो रिश्तो बि धोखो पियो ॾिए। ऐं पीउ जो रिश्तो आहे उहो बि किथे किथे धोखो पियो ॾिए, भाउ आहे उहो बि किथे किथे धोखो पियो ॾिए। अॻे असां वटि रिश्ता हूंदा भाउ जो, माउ जो, पीउ जो, उहे ख़ालिस रिश्ता हूंदा। माण्हू अखियूं ॿूटे ऐं बाक़ाइदगी सां हज़ारे भेरा भरोसो कंदो। पर हाणे अॼु बि माउ सां बि जेको आहे, माउ सां बि अगरि माण्हू संजीदा थिए थो या इहे सभु शयूं थिए थो, बिल्कुलु मञूं था त इहा हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं माण्हू हिन खे एक्सेप्ट कोन कंदा, क़बूलु कोन कंदा। पर हिते हींअर माउ बि दाग़दार आहे ऐं पीउ आहे उहो बि दाग़दार आहे, भाउ बि दाग़दार आहे त भेण बि दाग़दार आहे। हाणे रिश्ता जेको सचाई रिश्तनि में न आहे रही, उहो रिश्ता अॻे बग़ैर मक़सदु बग़ैर मुफ़ाद जे हूंदा, हाणे रिश्तनि में मुफ़ाद काहे पिया आहिनि ऐं मक़सदु काहे पिया आहिनि। जॾहिं शयुनि में मक़सदु ऐं मुफ़ाद काहे पिया आहिनि त इहे बेमाना ऐं बेमक़सद थी पिया आहिनि। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको इंसानु आहे उहो पैदा थिए थो, पोइ अकेलो थो रहे, आख़िर ताईं बि अकेलो रहिजी थो वञे। ऐं उन्हनि जा अहसास अंदरि तड़पी तड़पी माण्हू खे ख़ुदि मरी पिया, माण्हू बि मरी थो पंहिंजे अहसास में मरी पिया। तमामु बहितरीनु। हीअ हुआ असांजा इंतिहाई बहितरीनु डॉक्टर मिठू सांगड़ाई साहब जिन सां अॼु तव्हां सां मुलाक़ात कराईसीं। पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती खे ॾींदा मुर्की मोकल जेॾा पेर तेॾा ख़ैर ख़ैर। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो। हूंदी हयाती पिया थींदा बेड़ा, चङो पार बेड़ा, सिकुंजे सघनि जा छिके जल्दी छेड़ा, चङो पार बेड़ा, हूंदी हयाती पिया थींदा बेड़ा।